इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी मुख़्तसर सीरत। संदन नालो ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हुसैन रखियो ऐं पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन अक़ीक़ो फरमायो ऐं पहिरीं ख़ुराक लुआबे दहन ॾिनी। कन में अज़ान भी प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ॾिनी। संदन लक़ब सिबतुर रसूल, रैहानतुर रसूल, सैयदुश शुहदा आहिनि। संदन ॾाढो नूरानी चेहरो हो। ओंधाई जॻह ते तशरीफ़ फरमा थींदा हुआ, उते रोशनी थी वेंदी हुई। खो में लुआब मुबारक विझंदा हुआ त पाणी मिठो थी वेंदो ऐं वधी वेंदो हुयो। इमाम अहले सुन्नत सईद आला हज़रत रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाइनि था, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। यानी तव्हां नूर आयो ऐं अवां जी औलाद भी नूर आहे। पाण वॾा सखी हुआ। हिकु भेरे हिकु ग़रीब आयो ऐं उन गुरबत जी शिकायत कई। पाण फरमायो कुझु देरि वियो। एतिरे में हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जन सोन जी सिकनि जूं 5 थेलियूं मोकिलियूं। पाण उहे सभी उन मिस्कीन खे ॾेई छॾियूं। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ही बा शहज़ादा हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा दुनिया में मुण जा गुल आहिनि। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु इस्लाम जी बुलंदी जे लाइ यज़ीद पलीद जी बैत न कई, जंहिं जे करे यज़ीद जानी दुश्मन थी वियो ऐं इक़्तिदार जे नशे में अची। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं पाण कूफियन जे ख़तनि ते कूफा अची रहिया त यज़ीद क़ाफ़िलो रोकिरायो ऐं बैत लाइ चयो, पर पाण यज़ीद जे करतूतनि खां बख़ूबी वाक़िफ़ हुआ, छो त ख़िलाफ़त जो अहल न हो। इन लाइ हक़ ते क़ाइमु रहंदे पाण बेअद खां इनकार फरमायो, जंहिं जे करे यज़ीदिन उन पलीद जे इशारे ते जंग कई। सिवाइ कुझ जे सॼे काफ़िले जे शुरखा खे 10 मुहर्रम शरीफ़ 61 हिजरी मक़ाम करबला में वॾी बेदर्दी सां शहीद कयो। सदन मज़ार मुबारक करबला मुअल्ला इराक़ में आहे। सईद आला हज़रत इमाम अहले सुन्नत जा भाउ हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाहि ताला अलैह पाण जे अशार में फरमाईंदा आहिनि, बाग़े जन्नत के हैं बहरे मदहा खाने अहले बैत, तुमको मुजदा नार का ए दुश्मनाने अहले बैत, किस ज़बां से हो बयाने इज़्ज़ो शाने अहले बैत, मदहा गोए मुस्तफ़ा है मदहा खाने अहले बैत।